सोट मूंखे सही सही ॿुधाए त तूं हिते कहिड़ी नियत सां आयो आहीं? सोट हकीकत ॿुधाए, छा नाराज़ न थींदी? कोन थींदसि नाराज़, तूं ॻाल्हि कर। मां हिते तोसां शादी करण लाइ आयो आहियां। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? तूं छा सम्झो आई त मां तोसां शादी कंदसि? हा, जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ ख़राब न हुजे हा न त मां हिते कॾहिं बि न अचां। मुंहिंजो निकाह मीर सां थियल आहे। मीर जे मौत खां पोइ मूंसां निकाह करे सघी थी न? उन खां पहिरियों ई मीर तोखे पूरो करे छॾींदो। जेकॾहिं मीर मूंखे मारे थो विझे न त तुंहिंजे मथां का बि मयार कोन्हे, पर जे मीर पूरो थी थो वञे त तोखे मुंहिंजे बारे में सोचणो पवंदो। जेकॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर बाबा खे पई त ख़बर आहे तोखे त बाबा तोसां कहिड़ो असर कंदो? राणी, मूंखे पूरी उम्मीद आहे त तूं चाचा ऐं मूंखे विराइण जी कोशिश न कंदी, पर जेकॾहिं तो ईअं कयो त तोखे हासिल करण लाइ चाचा साईं खे पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदुसि। अॼु ख़बर पई त तूं हिते कहिड़ी नियत सां आयो आहीं। बाबा अचे घर में त मां सभु कुझु हुनखे ॿुधायां थी। तूं कहिड़ी बि हक़ीक़त चाचा साईं खे ॿुधाए, पर हू तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदो। चाचा उन ॻाल्हि खे तस्लीम कंदो जेका हुन सां मां कंदुसि। मां उन करे चाचा ऐं मुंहिंजे विच में तूं इख़्तिलाफ़ पैदा नथी करे सघीं मुंहिंजी राणी। जेतिरो मां हिनखे सम्झंदी हुयसि न, हे त उन खां वधीक कमीनो निकितो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।